हिन वक़्तु जेको आहे बिजलो कोली जे ॻोठे मौजूदु आहियूं, जेको देह पखड़ो लॻे थो। ऐं हिते जेको आहे ज़मीनदार जेको आहे हिननि ॻोठ ख़ाली कराइण लाइ जेको आहे मुसलसल कई सालनि खां तंग करे, पर हाणे पंहिंजे घरनि जे अॻियां वाड़ो जेको ठाहियो अथसि, वाड़े जी मज़ामत औरतुनि कई आहे। औरतुनि जेको आहे धक ॿ कया आहिनि, उते उन ते जेको आहे हिन असुलु चकर इहो आहे हिननि खे ॻोठ ख़ाली कराइणो आहे। उन ते मुख़्तलिफ़ तरीक़ा हुरबा इस्तेमालु कया पिया वञनि। ऐं असां SSP टनूमन ख़ान, IG DIG ऐं वस वारनि खे अपील कंदासीं हिन बिजली कोली जे ठाकुरनि खे, बिजल कोली जे वारसनि खे, रवासियुनि खे जेको आहे पंहिंजे हक़ न वञनि ऐं जेके ज़ुल्म ऐं ॾाढ कंदड़ उन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। तव्हां केतिरे टाइम खां हिते वेठा आहियो? बाबा मुंहिंजो नालो हेमू आहे बचा। त असां टेम असांजा अछा मथा हिते थी चुका, पर ॾाढा बि विया हलिया। हाणे असां बि पूरी टेम ते हाणे असां बि वञण वारा आहियूं। पर मसइलो इहो आहे त हाणे हे वॾा माण्हू असांखे ॿुधनि कोन था। वारा पुछो छा पिया चवनि पिया, हाणे इन मां असांखे तंग पिया कनि। ठीकु आहे बचा, हाणे वधीक मसइलो तव्हांजो आहे। बाबा हे चवनि था त लॾो खणो, पर हीअ असांजे पदनि में आहे। जॾहिं पहिरीं जेको हाजी शरीफ़ चौधरी हुयो न, उहो असांखे ॿनियूं ॾेई वियो आहे। बाबा तव्हां वेठा हुजो, तव्हांजो केरु बि नालो कोन वठंदो। पैसा खां वठी विया हलिया, पैसा वठी विया हलिया। हाणे हे असांखे तंग पिया कनि। उहो इहो चए बंजियूं पिया लाहिनि हिते घरनि मां घटी हिते अंदरो अंदर आहे। हाणे मसइलो असांजो घस पंध बचा सभु असांजो उथण वेहण घटीअ ते हिते को वाड़ो ठहंदो हिननि जो। माण्हू ॿधिजी विया हलिया, 8 माण्हू ॿधी विया आहिनि। हा, मायूं बि हुन मां 4 मायूं आहिनि ऐं 4 मर्द आहिनि। अञा 8 माण्हू हिननि खे ॿिया खपनि। मुंहिंजो नालो घामण नालो आहे। असांखे काफ़ी टाइम थी वियो आहे, माना असल खे वठी असांजा अबा ॾाॾा हितां विया हलिया। ऐं असीं माना ग़रीब माण्हू ॿनियूं करियूं था, हिसाबु किताबु असांखे कोन थो मिले। हिसाबु रुॻो बसि माना उहो हालत अचां थो, बसि ईअं करे माना मथे ते हथु फेरियो, माना कमु करियो। हाणे वेठो आहे घटी ते ॻाल्हि गंद पियो करे, पोइ ॿारड़ा बीठा हुआ, पोइ ॿारनि माना हुननि खे धक कया। चयो वञे चए पियो तूं हिते ॻाल्हि गंद छाजे लाइ पियो करीं, त वञी धक कया हुननि। हिनखे माना 3 साल खनि थी विया आहिनि। हीअ चवनि पिया असांखे पड ख़ाली करियो, पड ख़ाली करियो। हाजी शरीफ़ न, गुलाम रसूल आहे, पंजाबी आहे, उनखे ॾिनल। मुंहिंजो चाचो आहे, अंबू नालो आहे, उन ॾिना आहिनि। जी आहे, ॾिना आहिनि 4 लख रुपया ॾिनल आहिनि। असांजो इंसाफ़ु कयो वञे, इंसाफ़ु कयो वञे असांजो, बसि ॿियो कुझु कोन असांखे। असीं ग़रीब माण्हू आहियूं। मुंहिंजो नालो सुमार आहे। मसइलो भाई इहो थियो आहे त हिन जो असीं मेन जो वाड़ो ठाहियूं था हिते, त असां मर्द माण्हू केरु हुआ कोन, सभु असीं गिदरनि जी तारीख़ ते हुआसीं। पोयां जेको जेको थियो सभु हिन मायुनि हिननि कयो आहे। ख़बर कंहिं आया मायुनि खे धक आया आहिनि हिन, ऐं हिन माना मायुनि अलाए हिननि खे आया आहिनि अलाए कोन आया आहिनि। हा, ऐं असांखे हाणे चए पियो जे हितां लॾो खणी वञो हलियो। हाणे असांखे अबा ॾाॾा सभु हिते माना खपी मरी खपी हलिया, काफ़ी टाइम थी वियो हलियो ॿुधी। हाणे असांखे चयो त हितां बि वञो हलिया, असीं त इन जी छड़ छॿड़ कोन था करियूं न। केॾी महिल चयो हू निकिरियो, केॾी महिल चयो असांजी चोरी थी वई, केॾी महिल हू थी वियो, केॾी महिल हीअ थी वियो। हाणे पीअण जो नलको जेको पीअण जो असांजो नलको जेको आहे नलको, हाणे असांजो नलको पीअण जो कीअं करे असीं कढी माना असांजो नलको पीअण जो कीअं करे असीं कढी माना असीं चोरी कंदासीं। हा, उहा पाण असां ते हणी वेठा आहिनि। हाणे मतिलबु असांजो इहो आहे त बसि असांखे इंसाफ़ु खपे, बसि असांजी अॼु बि मायुनि उतां बि मायुनि खे प्लस माना कपिड़ा वपड़ा फाड़े चट कया आहिनि, ज़ोरी घेरे पिया आणनि। साईं असीं साईं कबूल शाह वटि वियासीं, हुते चयूं न तव्हां ईअं हलो त असीं भट्टी साहिब सां ॻाल्हायूं था जी। हा।